असल में ताहूत जो लफ़्ज़ जी पाण वटि हिकिड़ो लफ़्ज़ आम आहे, तुग़यानी, उन मां निकितल आहे। जॾहिं दरिया में पाणी पंहिंजी नॉर्मल हद खां मथे थी वेंदो आहे, पाण चवंदा आहियूं त दरिया में तुग़यानी अची वई, सैलाब अची वियो, छो त पाणी नॉर्मल हद खां मथे थी वेंदो आहे। त इन ई मज़ा लफ़्ज़ निकितो ताहूत, त जंहिंखे माण्हू उन जे हक़ीक़ी मक़ाम जे बजाए उनखे मथां दर्जो ॾियो, उनखे मथे खणी वञनि, जेका उनजी हक़ीक़ी जाइ आहे उनखां उनखे मथे करे छॾियो। बल्कि किन उलमा चयो कुल्लु माबूदिन मिन दूनिल्लाह, हर वो माण्हू जंहिंजी इबादत कई वञे थी अल्लाह खां सवाइ उहो तागूत आहे। पर हिकिड़ो फ़र्क़ु आहे, वहुव राज़िन बिहाज़िल इबादत, इहो इंतहाई अहम शर्त आहे। जंहिंजी बि अल्लाह खां सवाइ इबादत कई वञे थी उहो तागूत आहे, पर बशर्ते के उहो माण्हू पंहिंजी इबादत ते राज़ी हुजे त पोइ तागूत आहे, वरना न। तव्हां ॾिसो ईसा अलैहिस्सलाम, ईसा इबादत कनि था, पर ईसा अलैहिस्सलाम त राज़ी कोन्हे न। पाण नऊज़ बिल्लाह कोन चवंदासीं त ईसा अलैहिस्सलाम तागूत। पर जेकॾहिं को माण्हू पंहिंजी इबादत कराए पियो, माण्हू सजदा कनि पिया, उनखे मुश्किल कुशा बणायो वेठा आहिनि, सम्झनि था इन जे हथ में सभु कुझु आहे, मारे बि थो, जियारे बि थो, दौलत बि ॾे थो, मिसकीन बि करे थो, तंदुरुस्ती बि ॾे थो, बीमार बि करे थो, ऐं उहो माण्हू उन ते राज़ी बि आहे, इहो तागूत आहे। अल्लाह ताला फरमाए थो जेके माण्हू तागूत जी इबादत खां पासो कनि था ऐं व अनाबू इलल्लाह, हाणे तागूत जी इबादत खां त उन्हनि पासो कयो, ठीकु आहे, पोइ केॾां वञनि केॾां? अल्लाह ताला फरमाए थो उहे रुजू कनि था पंहिंजे अल्लाह ॾांहुं।